अस्सलाम वालेकुम दोस्तों, थर्बल थाट्स में भलीकार। दोस्तों अॼु जो लफ़्ज़ आहे उहो आहे महलो। महलो मतिलबु छा आहे? जीत जो हिकु क़िस्म फ़सल खे नुक़सानु पहुचाईंदड़ जीत जो अंबनि वणनि ऐं ॿियनि ज़राइत फ़वाद मेवे जे फ़सल खे नुक़सानु पहुचाए फ़सल जो मर्ज़। हाणे इहो गुआर वग़ैरह थर में चाहे कोरड़ या मिसाल तौरु सिंध जे मुख़्तलिफ़ फ़सलनि खे जेको जीत लॻंदो आहे न, जीत जे क़िस्म जो नालो आहे महलो। अगरि जेकॾहिं अॼु जो पहाको खे ॾिसिजे त घर आए कुते खे बि को नथो लोधे। लोधणु मतिलबु बेइज़्ज़तो करे ॿाहिरि कढणु। इहो सिंपल चवण जो मतिलबु त घर आए कुते खे बि को नथो लोधे। इहो सिंध जी सकाफ़त आहे त तॾे ते जेको बि ईंदो आहे उनखे जेको आहे इज़त ॾिबी आहे, चाहे केर बि हुजे, दुश्मन हुजे केर बि हुजे, पर तॾे ते ईंदो आहे त उनखे जेको आहे उहो इज़त ॾिबी आहे। त इन सां गॾोगॾु ॿियो जेको आहे उहो पहाको आहे त चवे थो तॾे आए खे इनखे ॾिसो। त तॾे आए खे माना इहो ॿियो कहिड़ो आहे? उहो आहे त तॾे आए खे तंग न कजे तोड़े हुजनि वेर। त ॿियो इहो पहाको आहे इन सां लाॻापियल, तॾे आए खे तंग न कजे तोड़े हुजनि वेर। तॾे ते लड़ी आयल माण्हू सां अढंगो ऐं तिखो न ॻाल्हाइजे, भले खणी दुश्मन छो न हुजे। उनखे जॾहिं उहो तॾे ते अचे थो, जॾहिं पंहिंजे अङण ते अचे थो त पोइ उनखे इज़त ॾिबी आहे। इहो छा आहे? इहो सिंध जी सकाफ़त आहे त जेको बि ईंदो आहे तॾे ते दुश्मन हूंदो आहे चाहे, पर तॾे ते ईंदो आहे त उनखे इज़त ऐं मान ॾिबो आहे। उन ई हवाले सां इहो ॿई पहाका आहिनि। घर आए कुते खे बि को नथो लोधे, ऐं ॿियो इन सां लाॻापियल आहे त तॾे आए खे तंग न कजे तोड़े हुजनि वेर। दोस्तों हीअ आहे अॼु जो पहाको ऐं अॼु जो लफ़्ज़। ईंदड़ ॾींहं ते ईंदड़ पहाके ऐं वर्ड ते ॻाल्हाईंदासीं।